जी तो नाज़रीन असीं इन वक्त मौजूद आहियूं ॻड़ीअ संजय जमाली मौला में, जिते पुरियत मोहम्मद मुराद जमाली जी 6 वरियनि जी मासूम नींगरी जेकी आहे त चमड़ी जे मूज़ी मर्ज़ में मुबतला थी ज़िंदगी ऐं मौत जे ॿवाटी ते बीठल आहे। अचो त नींगरी जे वालिदैन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त वधीक छा था ॿुधाइनि। जीअं त असीं जेको आहे सो मुंहिंजी नंढड़ी जो जेको आहे सो चमड़ी जी बीमारी में मुबतला आहे। असीं वस वारनि खे अपील था कयूं था मुंहिंजी नंढड़ी जी ज़िंदगी बचाई वञे। ऐं जेको आहे सो असां जिथे किथे विया आहियूं, डॉक्टरनि वटि विया आहियूं, जेको आहे सो असां वटि हिन वक़्तु का शइ न आहे जो नंढड़ी जो जेको आहे सो असां इलाजु करायूं। असां वस वारनि खे अपील था कयूं, सरहंदी वारनि खे अपील था कयूं मुंहिंजी नंढड़ी जी ज़िंदगी बचाई वञे ऐं मूंसां जेको आहे सो तावन कयो वञे। न्याणी जी ज़िंदगी बचाए वञो। 6 सालनि जी छोकिरी आहे, हिकिड़ो छोकिरो गुज़ारे वियो आहे। तव्हांखे गुज़ारिश करां थी त मुंहिंजी न्याणी जी मदद करो, ग़रीब आहियां मां, तावन करो जेको बि सरी सघो। मुंहिंजी 6 सालनि जी अदड़ी आहे, मां कोटिया ताणी जाते काथे भॼायो आहे, मां वटि उहो वसीलो न आहे त मां न्याणी जो काॾे खणी वञा, तव्हां मदद करो मां ॾे। जीअं चमड़ी जे मर्ज़ में मुबतला मासूम नींगरी जे वालिदैन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हो त हू जेके आहे त पंहिंजे घर जो अलाह ताला खपाए न्याणी जे इलाज में उन्हनि खपाए छॾियो आहे। हुननि वस वारनि ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त न्याणी जो इलाजु करायो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुलगनी, कोसो, जेकब न्यूज़, ॻड़ीअ।